أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولقد فتنا سليمان وألقينا على كرسيه جسدا ثم أناب قال رب اغفر لي وهب لي ملكا لا ينبغي لأحد من بعدي إنك أنت الوهاب فسخرنا له الريح تجري بأمره رخاء حيث أصاب والشياطين كل بناء وغواص وآخرين مقرنين في الأصفاد هذا عطاؤنا فامنن أو أمسك بغير حساب وإن له عندنا لزلفى وحسن مآب. ऐं असां सुलेमान खे आज़मायो ऐं असां उन जे कुर्सीअ ते हिकिड़ो जिस्म रखियो, जिस्म विझी छॾियो। पोइ हुन रुजू कयो ऐं चयाईं त ऐ मुंहिंजा परवरदिगार मूंखे मुआफ़ फरमा ऐं मूंखे अहिड़ी बादशाही अता फरमा जेका मूंखां पोइ कंहिं जे लाइ बि मुनासिब न हुजे। बेशक अव्हां ऐं सिर्फ़ु अव्हां ई सभिनी खां वधीक अता करण वारा आहियो, सभिनी खां वॾा दाता आहियो। फस्तख़रना लहु रीह, पोइ असां हवा खे उन जे काबू में ॾेई छॾियो जो हुन जे हुक्म सां जिते हू चाहे थो हमवार हले थी ऐं शैताननि खे हुन जे काबू में ॾेई छॾियो, हर क़िस्म जो तामीर करण वारो ऐं गोता लॻाइण वारो ऐं ॿिया जेके ज़ंजीरुनि में जकड़ियल हुआ। ही असांजी बख़्शिश आहे, सो तूं एहसान करीं, एहसान करे ॿियनि खे कुझु ॾीं या रोके रखीं बग़ैर हिसाब जे। ऐं बेशक उन जे लाइ असां वटि हिकिड़ो वॾो तक़र्रुब जो मर्तबो हो ऐं सुहिणो ठिकाणो आहे। हिते अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ो ॿियो वाक़ियो ज़िक्र कयो आहे हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे बारे में, त असां सुलेमान अलैहिस्सलाम खे आज़मायो ऐं असां उन जे कुर्सीअ ते हिकिड़ो जिस्म रखी छॾियो ऐं पोइ हू यानी हुन रुजू कयो। यानी हिते अल्लाह ताला हिन क़ुरान पाक में को इन जी सराहत कोन फरमाई आहे त उहो कीअं अल्लाह ताला हिननि खे आज़मायो ऐं छा उन जी तफ़सीर आहे, कुर्सीअ ते छा रखियो वियो, इन जी तफ़सीर बयानु कोन कई वई। पर कंहिं क़िस्म जी का लफ़्ज़िश थी, कंहिं क़िस्म जी का नामुनासिब ॻाल्हि थी, गुनाह त अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खां थी कोन थो सघे। बहरहाल उन्हनि खे आज़मायो वियो कंहिं शइ में, पोइ हुननि रुजू कयो अल्लाह ताला सां ऐं अल्लाह ताला खां दुआ घुरनि, ऐं मुंहिंजा परवरदिगार मूंखे माफ़ कर ऐं मूंखे अहिड़ी बादशाहत अता फरमा जेका मूंखां पोइ कंहिं जे लाइ मुनासिब न हुजे। बेशक अव्हां ई ऐं सिर्फ़ु अव्हां ई जेको हर क़िस्म जी अता करण वारा आहियो, अव्हां ई तमामु वॾा दाता आहियो, बख़्शणहार आहियो। सो अल्लाह रब्बुल आलमीन उहा दुआ क़बूल करे छॾी। पोइ अल्लाह ताला फरमायो त असां हवा खे उन जे ताबे बनाए छॾियो। ताबे जो मतिलबु आहे त उन जे इख़्तियार में ॾेई छॾियो। हवा खे हू जिते बि हुकुम ॾींदा हुआ त उते हवा जेको आहे सो हमवार हलंदी हुई उन जॻह ताईं जिते हू चवंदा हुआ। ऐं ॿियो त जिन्नात ऐं शयातीन जेके हुआ उहे उन्हनि जे ताबे थी विया
हाणे अहिड़ी हुकूमत जो सॼी दुनिया ते हुकूमत हुजे, हवा ते बि हुकूमत हुजे, जिन्नात ते बि हुकूमत हुजे, पखियुनि ते बि हुकूमत हुजे, अहिड़ी हुकूमत अल्लाह पाक जेका हिननि खे नसीब कई, उहा हुकूमत कंहिंखे बि कान न मिली ऐं न मिलंदी। जेका हिननि दुआ घुरी त मुंहिंजा परवरदिगार मूंखे माफ़ फरमा, मूंखे अहिड़ी हुकूमत ॾेई छॾ, अल्लाह फौरन ॾेई छॾी। ऐं जिन्नात जेके जिन्नात छा कंदा हुआ, इन जी तफ़सील पोयां सूरह सबा में गुज़री चुकी आहे। ऐं हिते अल्लाह ताला फरमाए थो जेके शयातीन ऐं जिन्नात हुआ उहे तामीर करण वारा हुआ, तामीर करण वारा कुल बन्ना आहिनि। ऐं उन्हनि खां हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम तामीर वॾियूं वॾियूं तामीरूं जेके करायूं। ग़वास वॾा गहरा जेके समुंड हूंदा हुआ, उन्हनि समुंडनि में हू ग़ोतो लॻाईंदा हुआ ऐं ग़ोता लॻाए उन जे समुंडनि जे तहनि मां ऐं समुंड जे हेठें हिसे मां हीरा जवाहरात कढी अची पेश कंदा हुआ। ऐं ॿिया उहे जेके घणा सर्कश शयातीन हुआ, उन्हनि खे क़ैद करे ऐं ज़ंजीरुनि में ॿधी ऐं उन्हनि खे जेको रोकियो वियो ताकी ही यानी इंसाननि खे तकलीफ़ूं न ॾियनि। अल्लाह ताला फरमाए पियो त असां उन्हनि खे चयो त हीअ असांजी बख़्शिश आहे, माना हीअ असां तव्हांखे जेको ॾियूं पिया इहो मालिक बनाए करे ॾियूं पिया। हाणे तव्हांजी मर्ज़ी जो तव्हां अहसान करे हिन मां कंहिंखे कुझु ॾियो त बि ठीकु आहे, पर जेकॾहिं पाण वटि रखो तॾहिं बि ठीकु आहे, तव्हां ते को हिसाब कोन्हे। ऐं अल्लाह ताला फरमाए पियो त बेशक हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो असां वटि हिकिड़ो तक़र्रुब जो वॾो मर्तबो हो, यानी असांजा ख़ासि मुक़र्रब बंदा हुआ ऐं उन्हनि यानी असां वटि उन्हनि जे लाइ हिकिड़ो सुहिणो ठिकाणो, यानी अल्लाह पाक हिननि खे नबी बनायो। ज़ाहिर आहे त सभिनी यानी सॼी मख़लूक में सभिनी खां वधीक अल्लाह पाक खे जेके यानी पसंदि बंदा आहिनि, सभिनी खां वधीक यानी इज़त वारा, एहतराम वारा ऐं अफ़ज़ल बंदा आहिनि उहे अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम। ही बि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम बि नबियुनि मां हुआ। अल्लाह ताला फरमाए पियो त उन्हनि खे असां वटि हिकिड़ो वॾो मर्तबो क़ुर्ब जो हासिलु आहे ऐं उन्हनि जे लाइ सुहिणो ठिकाणो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्म बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना वइन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह वक़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन।